सिंध में हिन वक़्तु वॾो बहस हली रहियो आहे त सिंध में को अॻुवाण बचियो ई कोन्हे को। अॻुवाण छा खे चइबो आहे? आलमी उसूल तहत कहिड़ी किसो वठी आहे जंहिं तहत अॻुवाण जी चूंड कई वञे? अॻुवाण में कहिड़ियूं ख़ासियतूं हुजणु खपनि? छा सिंध में वाक़ई लीडर कोन्हे? अचो त पाण अॼु हिकिड़े अॻुवाण या लीडर लाइ आलमी तय थियल उसूल पंहिंजे बहस ठाणियूं। मां आहियां तव्हांजो हैदर मला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। सॼी दुनिया में कंहिं बि अॻुवाण या लीडर लाइ 5 उसूल तय थियल आहिनि। असां वटि सिंध जे अंदरि उन्हनि 5 उसूलनि ते पूरो लहंदड़ माण्हू बि सिंध जी अक्सरियत खे या सिंध जे माण्हुनि खे या सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे इन करे क़बूल न आहे छाकाणि त उहो उन्हनि जे ख़्वाहिशुनि मुताबिक़, उन्हनि जे दिलचस्पी मुताबिक़ या उन्हनि जी मर्ज़ी मुताबिक़ सियासत नथो करे या उन मर्ज़ी मुताबिक़ अमल नथो करे। दुनिया में जेके हिकिड़े आलमी अॻुवाण लाइ लीडर लाइ 5 उसूल तय कयल आहिनि, उन्हनि में पहिरियों उसूल इहो आहे त जेको अॻुवाण आहे, जेको लीडर आहे, उहो केतिरो बहादुर आहे। लतीफ़ साईं बि चयो आहे त सूर्य मरी सोभ खे दिलि जा वहम विसार। जेको दिलि जा वहम विसारे ऐं सो भला मरण लाइ तयारु हुजे, हर वक़्तु पहल करण लाइ तयारु हुजे, बुज़दिल न हुजे, भाड़ियो न हुजे, बहादुर हुजे ऐं हर वक़्तु पंहिंजे हिमतुनि सां, पंहिंजे गैरतुनि सां पंहिंजे क़ौम जी अॻुवाणी जो किरदारु अदा कंदो रहे। उन करे लतीफ़ चयो त सूर्य मरी सोभ खे दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मतारो थिए। ये मतारा आहिनि उहे मुस्तक़िल तौर ते बहादुरी सां अमल कंदा रहनि था। त पहिरियों आलमी उसूल आहे त माण्हू जेको लीडर आहे, जेको अॻुवाणी कंदड़ आहे, उहो बहादुर आहे या न आहे। जेकॾहिं बहादुर आहे त उहो तव्हांजो अॻुवाण थी सघे थो। पर उन सां गॾोगॾु 4 ॿिया बि उसूल आहिनि। उन ॿियनि चइनि उसूलनि में हिकिड़ो ॿियो नंबर उसूल जेको आहे सो इहो आहे त हू केतिरो ॾाहो आहे, केतिरो आलम आहे। दुनिया जे समूरनि माण्हुनि में या दुनिया जे समूरनि क़ौमुनि में माण्हू रुॻो बहादुरी खे न ॾिसंदा आहिनि, माण्हू ॾाहप खे उनखे बि ॾिसंदा आहिनि त ॾाहो केतिरो आहे। मसइलन अरबन वटि पंहिंजे पुराणे दौर में जेको जहालत जो दौरु चयो वञे थो, उन दौर में बि 2 क़िस्म जे माण्हुनि जी तमामु घणी इज़त ऐं उनजो मान मर्तबो हो। हिकिड़ा उहे माण्हू जेके बहादुर हुआ, तलवारुनि सां विढ़ंदा हुआ, मुक़ाबिला कंदा हुआ, ऐं हिकिड़ा उहे माण्हू जेके आलम हुआ ऐं मुबलग हुआ ऐं मौज़ुनि ते कलाकनि जा कलाक बहस कंदा हुआ। सियासत छाकाणि त पॉलिटिकल साइंस जो इल्मु आहे, इन करे पॉलिटिकल साइंस वारे इल्म में जेकॾहिं को माण्हू ॼटो आहे, को किताब नथो पढ़े, उनखे दुनिया जी इल्म जी ख़बर कान्हे, हालतुनि जी ख़बर कान्हे का, ऐं मुल्क जे हालतुनि जी ख़बर कान्हे का, उन मुल्क जे हालतुनि जे नफ़्स ते उनजो हथु कोन्हे को, हिकिड़ो ॼट कोरो, उहो तव्हांजो लीडर नथो थी सघे। इन करे दुनिया जो इहो ॿियो उसूल आहे लीडर लाइ, अॻुवाण लाइ, त हू घटि में घटि आलम हुजणु खपे, पढ़ियो लिखियलु हुजणु खपे। पढ़ियो लिखियो को कॉलेज जी यूनिवर्सिटीअ मां का उन डिग्री न हुजणु खपे, पर सियासत जो इल्मु, फ़लसफ़े जो इल्मु, मुआशात जो इल्मु, जेके पाण इकॉनॉमिक्स अंग्रेज़ी में चऊं था, जाग्राफी जो इल्मु, नफ़्सियात जो इल्मु, साइकोलॉजी जो इल्मु, इहे समूरा इल्म उन्हनि बाबति उनखे ज़रूरु ॼाण हुजणु खपे। टियों नुक़्तो इहो आहे त ईमानदार आहे। टियों नुक़्तो इहो आहे त जेकॾहिं हू बहादुर आहे, जेकॾहिं हू आलम आहे, पर उन सां गॾोगॾु हू सखी बि हुजणु खपे। बहादुर हूंदो, आलम हूंदो, कंजूस हूंदो, कंहिंखे चांहि जो कोप कोन पियारींदो, को दरवाज़े ते आयो वर्कर, को साथी, को ॾुख में सुख में महिमानुनि लाइ दरवाज़ो हुननि खोलियो, हू ख़ामोशी सां कुंड वठियो वेठो हुजे ऐं पंहिंजे खीसे मां 1 रुपयो बि पंहिंजे मक़सद खे हासिलु करण लाइ सपोर्ट न करे, त उन बाबति आलमी उसूल इहो चए थो तव्हांजो अॻुवाण नथो थी सघे। इन करे पहिरियों उसूल बहादुर, ॿियो उसूल त आलम, टियों उसूल त उहो सखी हुजे, ऐं चोथों उसूल इहो आहे, इहे 3 शयूं हुन में मौजूदु हुजनि, पर चोथों उसूल जेको न हूंदो हुन में त उहो लीडर नथो थी सघे। उहो इहो आहे त उहो ईमानदार केतिरो आहे। हू पंहिंजे रोज़मर्रे जी ज़िंदगीअ में पंहिंजे पार्टी सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे किर्त सां, पंहिंजे अमल सां, पंहिंजे सियासत सां, पंहिंजे फ़लसफ़े सां, पंहिंजे फ़िक्र सां, पंहिंजी जदोजहद सां ईमानदार केतिरो आहे। हू ज़िंदगीअ जे कार वहिंवार में माण्हुनि सां बेईमानी करे थो, ठगियूं करे थो या ईमानदारी सां पेश अचे थो। जेकॾहिं ईमानदार आहे त हू तव्हांजे लीडरशिप करण जी अहल आहे, उहो अॻुवाण थियण जी अहल आहे। हाणे 4 पाण
जेके आहिनि ख़ुसूसियतूं उहे डिस्कस करे वरितियूं। नंबर 1 मां वरी दोहरायां थो, बहादुर हुजे। नंबर 2 सखी हुजे। नंबर 3 आलम हुजे। नंबर 4 ईमानदार हुजे। पर ये चारई ख़ुसूसियतूं हुजनि उन माण्हूअ में, इहे अॻुवाणी जा आलमी उसूल या ये चारई उन जूं जेके क्वालिटियूं उहे उन में मौजूदु हुजनि, पर जेकॾहिं उहो माण्हू महिनती न आहे, घर वेठो आहे, कुंड में वेठो आहे, मोननि में हणियो वेठो आहे, माण्हुनि खां लिकंदो वते, घर खां ॿाहिरि निकिरण लाइ तयारु कोन्हे, महिनत करण लाइ तयारु न आहे, त उहो माण्हू लीडर तव्हांजो नथो थी सघे। इन करे 5 उसूल आलमी तौर ते हिकु अॻुवाणी लीडर आहिनि। ऐं वरी दोहरायां थो, फ़क़ति हीअ ऐं विलाग इन करे ठाहियां पियो त सिंध जा माण्हू ऐं ख़ुसूसन सिंध जा नौजवान जेके सॼो ॾींहुं पिटको कनि था, अॻुवाण कोन्हे, लीडर कोन्हे, उन्हनि वटि बुनियादी तौर ते इहो पिटको ज़रूरु आहे, इहो रोग ज़रूरु आहे, पर उन वटि हिकिड़े लीडर, हिकिड़े अॻुवाण जी परख लाइ क़िस्वती या तय थियल उसूल उन्हनि जे ज़हन में कोन्हनि। अॼु इन करे मां हीअ 5 उसूल तव्हांजे आॾो खणी आयो आहियां, जेके हिकिड़े लीडर लाइ आलमी उसूल आहिनि। उहे आलमी उसूल तव्हां उन तनाज़र में ॾिसो त तव्हांजे सिंध जे अंदरि कहिड़ो माण्हू आहे जेको बहादुर आहे, ॾुखे वक़्त में वतन ऐं क़ौम लाइ उथी बीठो हुजे, ज़िंदगियुनि जा उन रिस्क खया हुजनि, मरण ऐं मारण लाइ तयारु थी वियो हुजे, पंहिंजे वतन सिंध जे लाइ जेकी बि उन खां घुर कई वई हुजे उहो सभु कुझु करण लाइ तयारु हुजे, ज़िंदगीअ जूं सटूं सड़ण लाइ तयारु हुजे, ऐं हू जेलनि मां ऐं अज़ाब घरनि मां, टार्चर सेलनि मां सुरखुरू थी निकितो हुजे, उहो तव्हांजो लीडर नंबर 1 जेको बहादुर आहे। नंबर 2 जेको तव्हांजो सियासी केस, तव्हांजो क़ौमी केस, तव्हांजो मुआशी केस, तव्हांजी जाग्राफ़ी जो केस, तव्हांजे वतन जा मजमूई केस, उहे हिकिड़े आलम तौरु रखे, उहो तव्हांजो अॻुवाण आहे। ॿी ख़ुसूसियत उन में। टियों जेको सखी आहे, कंजूस न आहे, सियासत ते, पंहिंजी जदोजहद ते, पंहिंजे फ़िक्र फ़लसफ़े जे कामयाबीअ ते, पंहिंजे इनकलाबी जदोजहद जे कामयाबी लाइ पंहिंजी हड़ावड़ा ख़र्च करे थो, उहो तव्हांजो लीडर थी सघे थो। ऐं जेको माण्हू ईमानदार आहे, जंहिं माण्हू खे तव्हां जेकी बि शइ अमानत तौरु ॾियो था, उहा अमानत तौरु तव्हांखे हू वापसि करे थो ऐं ईमानदारी सां हू जदोजहद करे थो, उहो माण्हू तव्हांजो लीडर थियण जे लाइक़ु आहे। ऐं जेको माण्हू महिनती आहे, अणविर्च आहे, लतीफ़ साईं जे बेत वांगुरु हणणु हकलणु ॿेली सारण मांझाई मरक विझनि तान फ़र्क़ रुकमंदी रांदि में, हणंदो हले, हकलींदो हले, साथियुनि खे खणंदो हले, पंहिंजे हिन सॼे जदोजहद खे ईमानदारी सां अॻिते वठी वञे। इन्हनि 5 ख़ुसूसियतुनि वारो माण्हू तव्हां सिंध जे अंदरि ॻोल्हियो। ऐं पंहिंजे जेको अखियूं आहिनि उन अखियुनि तां तहसब जी पटी लाहे वठो, चश्मो लाहे तहसब जो, उन खां पोइ ॻोल्हियो जंहिं बि लीडर में तव्हांखे 5 ख़ुसूसियतूं ॾिसण में अचनि उन जी पोइवारी कयो, उन जी अॻुवाणी में हलो। ऐं आउं तव्हांखे इहा यकीन ॾियानी ॾियारियां थो, पक ॾियारियां थो, वैसा ॾियारियां थो त सिंध जो बेड़ो तरी वेंदो ऐं सिंध पंहिंजे अज़ीम मक़सद ऐं अज़ीम मंज़िल जी कामयाबीअ में यकीनन कामयाबु थींदी ऐं सिंध फ़तेह माणींदी।